उबाड़ो में अफ़सोसनाक ख़बर शामिल कंदासीं त हथियारबंदनि पंजू मेल चौकी ते हमलो कियो आहे। ॿिनि पुलिस एहलकारनि खे शहीद कियो वियो आहे। 5 महीननि दौरान धाड़ेलनि हथां DSP ऐं SHO समेत 11 एहलकार शहीद थी चुका हुआ। वधीक इन हवाले सां लाइन ते मौजूदु आहे उबाड़े मां अब्दुल वाहिद कोश। जी अब्दुल वाहिद, आगाह कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? कोटकी वेझो हथियारबंदनि जी पुलिस चौकी ते हमले में 2 पुलिस एहलकार शहीद थी विया, 1 ॼणो ज़ख़्मी। हथियारबंदनि गेबड़ो थाणे जी यादि 5 मील पुलिस चौकी ते का कई हमले में पुलिस एहलकार अली कुंवर दायो किशोर कुमार शहीद थी विया। अब्दुल अज़ीज़ मिराणी ज़ख़्मी थी पियो। इस कार्रवाई बाद शहीदनि जा लाश वारसनि हवाले कया विया थी चुका आहिनि। 5 महीननि दौरान धाड़ेलनि हथां DSP ऐं 2 SHO समेत 11 एहलकार शहीद थी चुका आहिनि। गुज़िरियल राति 5 मील चौकी ते धाड़नि जे हमले में 2 एहलकार अली कुंवर दायो ऐं किशोर कुमार शहीद थी विया आहिनि। 2 ॾींहं अॻु पुलिस राहिब शहर जे थाकनि ते चढ़ाई कई है। EPC चैन खे नुक़सान पहुचण बाद वापस मोटी आई। घोटकी रौती मीरपुर माथले जे कच्चे में ऑपरेशन दौरान सिर्फ पुलिस जो ही नुक़सान थियो आहे। जी वॾी महिरबानी अब्दुल वाहिद, तफ़सील खां आगाह करण जी। हर ख़बर बर वक्त ख़बर ॾिसंदा रहो न्यूज़ लाइन 1।